चइबो मुंहिंजो अबो न आहे न, हा जो न आहे त मूंखे ॿुधाए। सदाईं तूं नबी जो शहर घुमंदो रहंदे पर मूंखे ईद कराईंदे। हा क़ुरान हयाती ॾींदी। मौलाना राशिद साहब अस्सलाम वालेकुम। तूं नबी करीम जे दर ते वहीं, अथा आसरा उमेदूं अल्लाह में ऐं नबी में रखियूं वेठा आहियो। तूं तव्हांजो मौलाना साहब आहीं, हाणे वधीक कुझु न चवंदीसांइ। आया ऐं अखियुनि को अंधी ॼंगुनि को मंडी। तुंहिंजी दिलि जेका कढे तूं ॾेई वेंदे मूंखे अखियुनि ते आ। अञा बि दुआगी रहंदी ताईं वरी वरी नबी जो दर ॾिसंदे। यार मां बि निंदणगी आहियां। मौलाना साहब मां त तोखे मञंदी आहियां, भली केतिरा मुनाफ़िक ॻाल्हाए वञनि पर हुन मुनाफ़िकनि ॾे न ॾिसंदी आहे, राशिद साहब ॾे ॾिसंदी आहे। राशिद हुसैन क़ाइद पंहिंजे मुलनि खे रुगो तो ईद कराए। मां हिते पटड़ी ते वेठी आहियां त मां पटड़ी वारी जी निगाह ई नथो करे। चइबो मुंहिंजो अबो न आहे न, हा जो न आहे त मूंखे ॿुधाए। सदाईं तूं नबी जो शहर घुमंदो रहंदे पर मूंखे ईद कराईंदे। हा क़ुरान हयाती ॾींदी। नौशाद सां राब्तो कंदे त नौशाद मूंखे पहुचाए वेंदो। अल्लाह जी छांव हूंदई जंहिंजो ज़िक्र कंदो आहे।